वफ़ाक़ी सरकार 18,877 अरब रुपयनि जी बजेट पेश करे छॾी। ख़सारो 9,800 अरब रुपया हूंदो। 1 खां 16 ग्रेड जे मुलाज़िमनि जी पघारुनि में 25% वाध जो ऐलान। 17 खां 22 ग्रेड जे मुलाज़िमनि जी पघारुनि में 22% इज़ाफ़ो थींदो। रिटायर्ड मुलाज़िमनि जी पेंशन में बि 22% वाध जो फ़ैसिलो। पोरियत जो घटि में घटि उजूरो 32 मां वधाए 37,000 मुक़रर करण जी तजवीज़। वफ़ाक़ी हुकूमत पघारदार तबिके लाइ इनकम टैक्स जी शरह वधाए छॾी। 1 लख माहवार आमदनी ते इनकम टैक्स 5% करे छॾियो। 12 खां 22 लखनि ताईं पघार खणंदड़नि ते 15% इनकम टैक्स लॻाइण जी तजवीज़। सालियानो 12 लख रुपयनि खां वधीक पघार ते 30,000 रुपया धार फिक्स टैक्स बि लॻाई वेंदी। 22 खां 32 लखनि ताईं पघार ते 25% टैक्स हूंदो। 1,80,000 फिक्स टैक्स बि लाॻू कई वई। पेट्रोलियम शयूं वधीक महांगियूं थियण जो इम्कान। वफ़ाक़ी सरकार पेट्रोल ऐं डीज़ल जे फ़ी लीटर ते पेट्रोलियम डेवलपमेंट लेवी 60 मां वधाए 80 रुपया करण जी तजवीज़ ॾेई छॾी। लाइट डीज़ल ते PDL 50 मां वधाए 75 रुपया कई वेंदी। गासलेट ते PDL 50 रुपया बरक़रार रखण जो ऐलान। नॉन फाइलर्स, रिटेलर्स ऐं होलसेलर्स ते एडवांस विदहोल्डिंग टैक्स लॻाइण जो ऐलान। नॉन फाइलर्स जे लाइ टैक्स मां 1 वधाए 2.25% करण जी तजवीज़। टेक्सटाइल ऐं चमड़े जे शयुनि ते लाॻू सेल्स टैक्स 18% कई वेंदी। मोबाइल फ़ोन्स ते 18% टैक्स लॻाइण जो तजवीज़। सोलर पैनल, बैटरीज़ ऐं इन्वर्टर्स जे इम्पोर्ट ते टैक्स में रिआयत। स्टील खे सेल्स टैक्स में छूट ॾियण जो ऐलान। हाइब्रिड गाॾियुनि जे इम्पोर्ट ते कस्टम ड्यूटी जी खोट ख़त्म कई वई। टैक्स उगाड़ण जो हद 13,000 रुपया मुक़रर। वफ़ाक़ी सरकार पारां दिफ़ा लाइ 2,122 अरब रुपया रखण जी तजवीज़। वफ़ाक़ी तरक़ियाती बजट लाइ 1400 अरब रुपयनि जो काथो लॻायो वियो। PSDP जे लाइ 1,400 अरब रुपयनि जी बजट रखी वई। ज़राअत लाइ 50 अरब रुपया रखिया विया। तवानाई वारे शोबे लाइ 800 अरब रुपयनि जो काथो हूंदो। कर्ज़नि ते व्याज जी अदायगीअ जे लाइ 9,775 अरब रुपया मुक़रर। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी रक़म में 27% वाध। वधीक 5 लख कुटुंबनि खे शामिल करण जो फ़ैसिलो। BISP लाइ 597 अरब रुपया रखण जो ऐलान। BISP तहत स्केल डेवलपमेंट प्रोग्राम शुरू करण जो फ़ैसिलो। बाइक्स जे लाइ 4 अरब रखण जी तजवीज़। घटि तवानाई वारनि पखनि जे लाइ 2 अरब रुपयनि जो काथो लॻायो वियो। वफ़ाक़ी बजट में सब्सिडीज़ जे लाइ 1,363 अरब रुपया रखिया विया। मीडिया वर्कर्स ऐं सहाफ़ियुनि खे हेल्थ इंश्योरेंस जो बि ऐलान।